नशे फिरोज़ भरिसां जलबानी बिरादरी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जो तकरार न निबिरी सघियो। जेल हवाले थियल 80 सालनि जे बुज़ुर्ग दीन मोहम्मद जलबानी जी न्याणी ग़नवात जलबानी जो मीडिया सां ॻाल्हियूं। ब्रियास सिटी भरिसां ॻोठ दरिया खान जलबानी में 9 महीना अॻु मुंहिंजे भाउ ग़ुलाम मुस्तफ़ा जलबानी ते संदसि सौट अली मुर्तज़ा जलबानी जे क़त्ल जो केस दाख़िल थियल हो, जेको 9 महीननि खां गुम आहे। क़त्ल केस में को बि ॿियो जवाबदार शामिल न हो। 9 महीननि बाद मुंहिंजे पीड़ितनि 80 सालनि जे वालिद भाइरनि ऐं मुंहिंजे मासूम भाइटे खे क़त्ल केस में नामज़द कयो वियो आहे, जेका सरासर ज़्यादती आहे। असांजी ज़मीन ऐं घरनि ते ज़ुल्फ़िकार जलबानी पुलिस जे मदद सां कब्ज़ा करे असांजे हारियुनि जा घर ख़ाली कराए लॾाए छॾियो आहे। ज़ुल्फ़िकार जलबानी पुलिस मार्फत हिर सां करे रहियो आहे। मुंहिंजी ज़िंदगी खे सख़्तु ख़तरो आहे। अदालतुनि ताईं पहुचणु नथो ॾिनो वञे। कुझु बि थियो त हुनजा ज़िम्मेवार नूर मोहम्मद जलबानी संदसि पुटु ज़ुल्फ़िकार जलबानी हूंदा। हुन वधीक चयो त मुंहिंजे वालिद दीन मोहम्मद ऐं खे जेल में का बि सहूलियत न आहे। हू दिलि जो मरीज़ आहे। संदसि ज़िंदगी खे ख़तरो आहे। IG सिंध पुलिस क़ानून जो वज़ीर ज़ियाउल हसन अंजार फरियाल टालपुर नोटिस वठे ऐं मामले जो शफ़ाफ़ जांच कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।